अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असांजी वीडियो ॾेई पुलिस जे मंशात ख़िलाफ़ शानदार कार्रवाई ते ठाहे रहिया आहियूं। उमेद तव्हांखे असांजी अॻिन काविशुनि जी ही काविश बि पसंदि ईंदी। तव्हां अगरि असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो, घंटी जे बटन खे दबाइण न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। SHO ॾेई मंशात ख़िलाफ़ सरगर्म ॾेई पुलिस SHO बशीर अमन चांजो जी अॻवानी में मंशात ख़िलाफ़ शानदार कार्रवाई कंदे ॻोठ अकरम गुरगेज़ भरिसां 230 लीटर कचो शराब हथ करे ॿिनि ॼणनि नूर अमन गुरगेज़ ऐं मान सिंह कोहली खे गिरफ़्तार करे मथनि गुनाह नंबर 61 तहत FIR दाख़िल करे वरिती ऐं साॻिई हंधा कार्रवाई करे अता मोहम्मद गुरगेज़ खे 170 ग्राम चर्सुदो गिरफ़्तार करे मथस 34 तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। ऐं साॻिए ॾींहं ते ॾेई पुलिस सांगी फरोलग ख़ादम अली शाह जी सिम वटां सफ़ीना गुटके सुदो ॿिनि ॼणनि अज़ीम मेमण ऐं असद मेमण खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे छॾियो आहे। मंशात ख़िलाफ़ ॾेई पुलिस जी अहिड़ी कार्रवाई यकीनन साराह जोगी आहे। मंशियात न रुगो इंसानी नस्लनि जे तबाही जो सबबु बणिजे थी पर इंसानी समाज में जुर्म जो सबबु पिणु बणिजे थी। असां सभु मंशियात खां पाक समाज जी ख़्वाहिश रखूं था, पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां अमली तरह मंशियात ख़तमु करण जी ख़्वाहिश रखंदड़ धुरनि सां सहकार कंदासीं। सिंध में पुलिस चाहे तॾो घटिजी सघनि था। ॾेई पुलिस जे SHO बशीर अमन चांजो जी अॻवानी में मंशियात ख़िलाफ़ लगातार कार्रवाई ॿुधाए थी त हिन इलाइक़े में मंशियात जे ख़ात्मे ख़िलाफ़ संजीदा आहे। अगरि SHO ॾेई बशीर अमन चांजो साहब लगातार मंशियात ख़िलाफ़ पंहिंजे अहिड़े अमली कम खे जारी रखे थो त ईंदड़ वक़्त में हिन इलाइक़े में मंशियात ख़िलाफ़ चङनि नतीजनि जी उमेद रखी सघिजे थी।